अॼु खां 20 साल पहिरीं शाखुनि जे ॿिन्ही किनारनि ते कपुरनि ते ऐं रोड जे ॿिन्ही साइडुनि ते प्लस में जेके ॿेले खाते जूं ज़मीनूं हुयूं उन्हनि में जेके बि वण हूंदा हुया या शहरनि में जेके रोडनि ते वण हूंदा हुया उन्हनि जे हेठां जेको आहे न चूनो लॻल हूंदो 2-3 फुट जो। नंढे लाइ असां सम्झंदा हुआसीं त इहा जेको आहे सो ख़ूबसूरतीअ जे लाइ जेको आहे लॻायो थो वञे चूनो। बाद में ख़बर पई त इहे सरकारी वण आहिनि, केर बि नथो कटे सघे, हिन जी सज़ा आहे। लेकिन दारोगनि अहिड़ा कम कया जेके शाखुनि ते रखियल हुया दारोगा, उन्हनि 500-500 रुपया 200 रुपया माण्हुनि खां वठी करे वण कटणु ॾिना। मां रिपोर्ट न कंदुमि, तूं भली वण कटे वञ। इन तरह सां जेको आहे सभु शाखूं ठोड़ियूं थी वियूं, रोडनि जे ॿिन्ही पासनि खां वण कटिजी विया, ॿेलो खातो त उअं ई निंड सुतल आहे, सिंध सॼी ठोड़ी थी वई आहे ऐं हिकु बि वण न बचियो आहे। वण न हूंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मौसम ख़राबु थींदी ऐं गर्मी थींदी। गर्मीअ खां बचणु चाहियो था त बराए महिरबानी वण लॻायो, पंहिंजी घिटीअ में, पंहिंजे घर में, पंहिंजे पाड़े में, रोडनि ते, शाखुनि जे किनारनि ते वण लॻायो। ॿियो कुझु नथा कयो त हाणे मॉनसून जेके वॾपुड़े जी मुंद पई अचे, बरसाति थींदी, उन में चीचका उछलायो, वण पाण ई फुटी ईंदा। वण लॻायो, वॾी महिरबानी।